अस्सलाम वालेकुम। पंहिंजे ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि खे पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी ॿारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप चुल पंहिंजावेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड धमाकेदार थियण वारा आहिनि। दोस्तों तव्हां ॾिठो थिए कीअं जेको आहे चाकर खान वठ पंहिंजा में भॼण लॻो पियो आहे। पोयूं अकबर खान जा माण्हू आहिनि, छा चाकर खान पकड़ियो वेंदो? न दोस्तों, चाकर खान थाली फ़िलहाल हिकु ॿ किस्तनि ताईं तव्हांखे ईअं ड्रिकंदो वीचारो नज़र ईंदो ऐं अहिड़े हिसाब सां होॾां जेको आहे भॼ लॻी पई हूंदी सावल वारनि जी बि दिलावर वारनि जी बि उहे इन खे बचाइण जी कोशिशि में हूंदा। जारे कारे वठ पाइजां चाकर खान बि भॼ में हूंदो। इहो ई बंदि, इहो ई रोड जेको मथां पुल जे हेठां पिया फिरंदा, कॾहिं कचे जी हुन वण जे हेठां, कॾहिं हुन लही जे हेठां, कॾहिं हुन ॻोठ जे हेॾां पिया फिरंदा ऐं ड्रामो मज़ो कंदो। हाणे जेका ॿ टे एपिसोड अचण वारा आहिनि इहे तव्हांखे ज़बरदस्तु ॾिसण वटां मिलंदा। जीअं मूंसां यादि आहे तव्हांखे तकरार ड्रामे में नैना खे वठी भॼियो हुयो, हे बि ईअं ई कमु थियण वारो आहे। उहो बि भॼां पहाड़ में हेॾे होॾे नेठि पकड़िजी पवंदो आहे, हे बि ईअं ई चकर थींदो। वीडियो पोइ पुॼाणी ते अगरि अपडेट सुठी लॻे त शायदि ख़ुशि ब्लॉग खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा।